डियर यूज़र्स, मां हमेशह वांगुरु मुख़्तियार अब्बासी अॼु बि अव्हां सां गॾु आहियां। अॼु मुंहिंजे ॻाल्हि ॿोल्हि जूं जा जेके उहे टे मौज़ू आहिनि ऐं तमामु उहे अहम मौज़ू आहिनि। अॼु टे डेवलपमेंट थियूं आहिनि जेकी हिन मुल्क जे मौजूदा सूरत हाल में तमामु घणियूं अहमियत रखनि थियूं। हिकिड़ो त पंहिंजो सिंध जे सीनियर एडवोकेट जनाब शहाब ओस्ते साहब हाई कोर्ट में जेका ॿेटनि बाबति पिटीशन दाख़िल कई हुई त इहे जेके ॿेटा आहिनि इहे सिंध जी मिल्कियत आहिनि, उन ते वफ़ाक़ जो को बि कब्ज़ो जेको आहे सो या कंट्रोल उहो नाहे, उहे सिंध जी मिल्कियतूं आहिनि। उन ते सुप्रीम कोर्ट जे अटॉर्नी जनरल जेको आहे अॼु स्टेटमेंट ॾिनी आहे, पंहिंजो लिखत में बयानु ॾिनो आहे त इहे जेके ॿेटा आहिनि इहे सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं आईनी तौर बि उहे सिंध जी मिल्कियत आहिनि। त इहा क़ानूनी तरह असां सिंध जी हिकु फ़तह थी आहे त हिन मुल्क जो जेको अटॉर्नी जनरल आहे उहो सुप्रीम कोर्ट जो उहो पाण चवे थो त ही क़ानूनी तरह आईनी तरह जेके ही ॿेटा आहिनि इहे सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं यकीनन पंहिंजो उहो आइन में क्लियर ॻाल्हि लिखियलु आहे ऐं उन ते को बि के ॿ राया कोन्हनि के। त हिकिड़ी जेका आहे सा इहा डेवलपमेंट थी आहे ऐं ॿी जेका अहम डेवलपमेंट थी आहे जंहिं पंहिंजो इस्टेब्लिशमेंट ऐं ख़ासि करे इमरानी हुकूमत जे जेका आहे सा पतवाकी करे छॾी आहे, उन इहा आहे त हीउ जेको सदारती रेफरेंस जस्टिस फ़ाइज़ ईसा जे ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो हुयो उन ते सुप्रीम कोर्ट अॼु डिसीशन ॾिनो आहे त सुप्रीम कोर्ट चयो आहे त इहो जेको रेफरेंस आहे इहो बदनियतीअ ते ॿधलु आहे ऐं पंहिंजो जस्टिस फ़ाइज़ ईसा जेको आहे सो तमामु बहितरीनु क़िस्म जो जेको आहे सो जज आहे। असां हिन रेफरेंस खे रद्द कयूं था। इहो जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे यकीनन जेको आहे सो तव्हां असांजे लाइ हिकु तमामु बहितर उमेद रखे थो त ही जंहिं महिल बि चाहिनि त वेही जेको आहे सो बदनियती जे बुनियाद ते ऑर्डिनेंस ऐं रेफरेंस दाख़िल करे छॾनि। तंहिंजे करे हीअ जेका फ़तह थी आहे हीअ जस्टिस फ़ाइज़ ईसा जी फ़तह न आहे, पर ही सचाईअ जी फ़तह आहे, ही हक़ जी फ़तह आहे, हीअ सुठनि जजनि जी फ़तह आहे, ही पंहिंजो उन्हनि सुठनि माण्हुनि जी फ़तह आहे जेके आइन ऐं क़ानून जी बालादस्ती चाहिनि था हिन मुल्क में। ही उन्हनि जी फ़तह आहे। तंहिंजे करे हिन फ़ैसिले सुप्रीम कोर्ट जे हिन फ़ैसिले खे साराइणु खपे त हिननि जेको जस्टिस फ़ाइज़ ईसा बाबति जेको अॼु डिसीशन ॾिनो आहे उहो यकीनन साराह जोॻो आहे। ऐं उन खां पोइ हाई कोर्ट कराचीअ में जेको सुप्रीम कोर्ट जे अटॉर्नी जनरल जेका ॾिनी आहे पंहिंजी लिखत में त ही ॿेट जेके आहिनि इहे सिंध जी मिल्कियत आहिनि, इहा बि असां सिंधी माण्हुनि जी गॾियल फ़तह आहे। मां हाणे तमामु हिकिड़ो मुख़्तसरन जेको आहे सो अर्ज़ु कंदुसि, उहो अर्ज़ु हीअ कंदुसि त हीअ मुंहिंजी जेका ॻाल्हि ॿोल्हि आहे हीअ महिरबानी करे तमामु घणनि दोस्तनि सां तव्हां शेयर कयो ताकी हीअ हर सिंध जे हर माण्हू वटि हीअ मुंहिंजी ॻाल्हि पहुची सघे। मुंहिंजी ॻाल्हि का हतमी आहे, का आख़िरी न आहे। मां बि अव्हां वांगुरु हिकिड़ो तमामु नंढड़ो सिंध जो हिकिड़ो सियासी कारकुन आहियां ऐं को वॾो को माण्हू न आहियां, पर मां पंहिंजे उमिरि ऐं तजर्बे जे लिहाज़ खां जेके अव्हां सां ॻाल्हियूं शेयर कयां थो उहो ही थो कयां त ॿेटनि बाबति सच पुछो त जीअं ॿेटनि बाबति असांखे ख़बर पई, सिंध जे इज्तमाही शऊर खे ख़बर पई, सिंध जे कोपरस्त पार्टियुनि सिंध दोस्त माण्हुनि खे ख़बर पई, पीपुल्स पार्टीअ जी उन में मुजुर्माना ख़ामोशी हुई। उन सम्झो त हीअ ॻाल्हि शायदि लिकी वेंदी, हीअ ॻाल्हि आउट न थींदी, हीअ ॻाल्हि असांखे ॻिचीअ में न पवंदी, पर पीपुल पार्टी उनखे महीनो ॾेढ जेको आहे सो मुसलसिल लिकायो। नेठि उहा 2 अक्टूबर ते वञी जेका आहे सा ॻाल्हि ज़ाहिर थी पई त हिननि अंदरि गुजगो में जेको आहे सो NOC ॾिनी आहे। उन में सिंधी माण्हुनि जो तमामु घणो जेको आहे सो जज़्बाती रिएक्शन आयो ऐं सिंधी माण्हुनि खे चिड़ पैदा थी पई त ही कहिड़ी बदमाशी आहे, ही कहिड़ी मुनाफ़िकी आहे। ऐं पोइ उन ते सिंधी माण्हुनि तमामु घणो रिएक्शन ॾसियो ऐं तव्हां पाण ॾिठो त हिते हैदराबाद कराची में लखे सिंधी माण्हू पहिरियां अवामी तहरीक माण्हू गॾु कया, उन खां पोइ फिशर फोरम जेको आहे सो माण्हू गॾु कया, उन्हनि इजलास सॾायो, APC सॾाई, उन खां पोइ तरक़ी पसंद पार्टीअ जेको आहे लखे माण्हू गॾु कया, वरी तव्हां ॾिसो 15
अक्टूबर ते जेको आहे सो हज़ारनि जे सियासी माण्हू जेके आहिनि सो ॿेड़ियुनि ते चढ़ी ऐं उते जेको आहे सो भंडार ऐं ॾिंगी ॾांहुं वञण पिया कोशिशि कयूं त उते कोस्टल गार्ड वारनि जेको आहे सो दहशतगर्दी जो मुज़ाहिरो करे ऐं उन्हनि खे रोकियो। उन ते अञा वधीक सिंधी माण्हुनि खे चिड़ पैदा थी पई। उन खां पोइ वरी जेको आहे सो 16 अक्टूबर ते सॼे सिंध जे समूरनि ज़िलनि में जेको आहे सो सिंध एक्शन कमेटी जेका जे सां पंहिंजो जेको आहे सो रिएक्शन आयो। सॼी सिंध में हड़ताल जो सॾु ॾिनो डॉक्टर कादर बख्शी साहिबु, उहो तव्हां ॾिठो त हिकिड़ी उन ते सिंधी माण्हुनि तमामु सुठी मोट ॾिनी। उन खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि मुख़्तलिफ़ ज़िलनि मुख़्तलिफ़ नंढनि ॻोठनि वाहन वस्तियुनि में सिविल सोसाइटी समूरी सिंध जूं सियासी पार्टियूं सिंध दोस्त माण्हू सभु जेके आहिनि सो उहे उथी खड़ा थी बीह रहिया ऐं उन्हनि चयो त हीअ ॿेट जेके आहिनि हीअ कुदरती तौरु सिंध जी मिल्कियत आहिनि, हीअ कंहिंजे पीउ जी जागीर कोन्हनि, न इमरान ख़ान जी जागीर आहिनि, तंहिंजे करे हीअ फ़ैसिलो तव्हांखे वापसि वठिणो पवंदो। ऐं पीपुल्स पार्टीअ ते तमामु वॾो प्रेशर पियो। पीपुल्स पार्टी इन ॻाल्हि खे लिकाइण जी कोशिशि कई पई पर उहा ॻाल्हि लिकी न सघी ऐं उहा ॻाल्हि ज़ाहिर थी पई। पोइ पीपुल्स पार्टीअ खे मजबूरन जेको आहे उहो PTM जे जलसे में ऐलान करणो पियो ऐं उन में वॾी जेका बहितरीनु ॻाल्हि इहो थी आहे हीअ थी आहे त उते अख्तर मेंगल, उते मौलाना फज़लुर रहमान, उते डॉक्टर अब्दुल मालिक बलोच, उते महमूद खान अचकज़ई, उहे ॼण त हिकिड़ो सिंधी माण्हुनि जो उन्हनि केस पेश कयो ऐं तमामु उन्हनि बहितरीनु ॻाल्हियूं कयूं। उहो ख़ुदि हिकिड़ो प्रेशर डेवलप थियो। पोइ उन में आख़िर में जेको आहे सो बिलावल खे बि इहा ॻाल्हि करणी पइजी वई ऐं पंहिंजो त हीअ ॿेट जेके आहिनि सो सिंध जा आहिनि, असीं सिंध असेंबली में ऐं उनजे ख़िलाफ़ु करारदाद जेको आहे सो आणींदासूं। असांजी त ख़्वाहिश हुई त सिंध असेंबली जो इजलास सॾाए उन में हिकिड़ो बिल एक्ट आंदो वञे इन सदारती रेफरेंस जे ख़िलाफ़ु ऐं हिकिड़ो एक्ट आंदो वञे त हीअ जेके ॿेट आहिनि इहे सिंध जी मिल्कियत आहिनि। बहरहाल हीअ बि हिकिड़ो रेज़ोल्यूशन जेको पास थियो आहे इहो बि हिकिड़ो उन सदारती रेफरेंस ते हिकिड़ो जहिड़ो को मुंहं ते हिकिड़ी दांगी मलिजी वई आहे। उनजे इख़लाक़ी तरह हींअर का बि इख़लाक़ी तरह का बि उनजी हींअर हैसियत न आहे पंहिंजो सदारती रेफरेंस जी, छो त उनखे सिंध असेंबली रद्द करे चुकी आहे ऐं पाकिस्तान जे अवाम उनखे रद्द कयो आहे। ऐं पर अॼु जेको सुप्रीम कोर्ट में जेको अटॉर्नी जनरल स्टेटमेंट ॾिनी आहे उन त सफ़ा हिन रेफरेंस जा जेके आहिनि सो उहो दाहना कढी छॾिया आहिनि। पर मूंखे तजब ही थो थिए, मूंखे त हिननि माण्हुनि खे ख़बर न आहे त शर्म अखियुनि में आहे अलाए कोन्हे को, या ही एॾा नालाइक़ आहिनि या हिननि ख़ासि करे जेको असांजो सिलेक्टेड प्राइम मिनिस्टर आहे उन अॼु कल्ह उन इजलास सॾायो आहे जंहिंमें गवर्नर सिंध जेको आहे सो अणपढ़ियल जायल उहो उन में उहो शरीक थियो आहे। उते जेका उन स्टेटमेंट ॾिनी आहे पंहिंजो सिलेक्टेड प्राइम मिनिस्टर जेका स्टेटमेंट ॾिनी आहे त छा बि थी पवे, भली केॾो बि रिएक्शन अचे, भली केतिरी बि थिए, पर असां उन ते बैन अल-क़वामी मयार जा जेके आहिनि सो उहे शहर ॾींदासूं। हिन मवाली चेरे खां ॻाल्हि पुछोसि त सही त तुंहिंजे वस में छा आहे शयूं, तूं पहिरियों पाकिस्तान त हलाए सघूं, तूं पाकिस्तान जी मुआशी इकानमी जेका तबाही आंदी आहे, जेका बर्बादी करे छॾी आहे। मुंहिंजी बि हींअर 58 साल उमिरि आहे। पाकिस्तान जी तारीख़ में ईअं वॾा जेके डिक्टेटर आया उहे बि साल ॾेढ में एतिरो रुसवा कोन थिया जेतिरो ही जल्द में जेको आहे सो 1.5 साल 2 सालनि में रुसवा थियो आहे। हर माण्हू हिन जे लाइ नफ़रत पैदा थो करे। तव्हां केपी जे माण्हुनि खे तव्हां रंजायो आहे, तव्हां उते माण्हुनि खे जेको आहे सो क़त्ल कया आहिनि। केपी जो अवाम तव्हां खां ॾुठल आहे। पंजाब जो 90% माण्हू तव्हां खां सख़्तु नफ़रत थो करे। बलोचिस्तान में बाहि ॿरी पई आहे। रहियल हुई हिकु सिंध जेका ख़ामोशी, उनखे बि तव्हां ॿेटनि जे मसइले ते जेको आहे सो चिड़ाए विधो आहे ऐं हींअर सिंध बि जेका आहे उन पंहिंजे सख़्तु कावड़ जो इज़हार कयो आहे। मूंखे ख़बर नथी पए अव्हां जाहिल आहियो, चिरिया आहियो, गिद्दू हॉस्पिटल मां निकिता आहियो, तव्हांखे ॿेटनि ते जेको आहे सो तव्हां आलिमी लेवल जा शहर ॾींदव, पहिरियों पंहिंजी इकानमी ठीकु कई अथव, वरितो था सॼी दुनिया में पिन था ऐं पंहिंजो अरबे रुपया 14 खरब रुपया रुॻो हिन 2 सालनि में तव्हां जेको आहे सो कर्ज़ु वरितो आहे। जेको पुराणनि हुकुमराननि उहो 8-10 सालनि में कर्ज़ु वरितो, तव्हां उहो 2 सालनि में वरितो आहे। हले उहो मुल्क कोन थो, हाणे वरी बैन अल-क़वामी मयार जा तव्हां जेके आहिनि सो ॿेटनि ते शहर ॾींदव ऐं उन खां पोइ तव्हां तरक़ी कंदव। सिंध जूं ज़मीनूं तव्हां खपाए धारियुनि खे ॾेई, पंहिंजो ॿाहिरिनि मल्टीनेशनल कंपनियुनि खे ॾेई ऐं उन में बि तव्हां तरक़ी, छा तरक़ी ईअं थींदी आहे? बड़ा जाहिल हो, ॼट हो, जाहिल, तव्हांखे ख़बर कान्हे। तरक़ी थींदी आहे सनत सां, तरक़ी थींदी आहे शयुनि खे ॿाहिरि मोकिलण सां, या तरक़ी जेका आहे सा प्लाटनि खपाइण सां तरक़ी थींदी आहे। 1,25,000 तव्हां जेको आहे सो बैन अल-क़वामी तरह शहर अॾे 1,25,000 जेके प्लाट आहिनि उहो सस्ता खपाए ॿाहिरिनि कंपनियुनि खे ॾेई
उन मां मिलंदा तव्हांखे 5, 8, 10, 15 खरब, बाक़ी जेके पैसा आहिनि उहे वेंदियूं ॿाहिरियूं मल्टीनेशनल कंपनियूं खणी। इन में तव्हां तरक़ी कंदव। बड़ा अकुल खां कमु वठो। कोई इकोनॉमिक्स जो माहिर खां वेही पुछा कयो, के मुआशी माहिर खां पुछा कयो, त तरक़ी ईअं थींदी आहे त जेको आहे सो सिंध जूं ॿनियूं ज़मीनूं ऐं ॿेट खपाए तव्हां तरक़ी था कयो, ईअं तरक़ी थींदी आहे। अॼु अमेरिका, यूरोप, सॼी दुनिया जेका ही तरक़ी याफ़्ता जेके मुल्क आहिनि उन्हनि तरक़ी ईअं कई आहे त उन्हनि पंहिंजा ॿेट, शहर ऐं एयरपोर्ट ऐं पोर्ट खपाए उन्हनि तरक़ी ईअं कई आहे। अड़े उन्हनि सनअतुनि जे ज़रिए तरक़ी कई आहे, उन्हनि दुनिया जे वापार सां तरक़ी कई आहे, उन्हनि टेक्नोलॉजीअ जे ज़रिए तरक़ी कई आहे, उन्हनि पंहिंजूं टेक्निकल शयूं ठाहियूं आहिनि, उन्हनि पंहिंजी साइंसी तरह सां उहे अॻिते वधिया आहिनि, तॾहिं उन्हनि तरक़ी कई आहे। अॼु जेका चाइना तरक़ी कई आहे उन छा पंहिंजा ॿेट खपाया आहिनि, उन पंहिंजूं ज़मीनूं खपायूं आहिनि। तव्हां हिकिड़ो बि मूंखे चाइना जो अहिड़ो मिसाल ॾियो जेको हिन पंहिंजो उन को जरेब जो को टुकड़ो हिकिड़ो नंढड़ो को फुट खपायो हुजे ऐं उन सां हुन तरक़ी कई हुजे। बड़ा बेवकूफ़ जाहिल ॻाल्हि तव्हांखे, तव्हां जाहिल आहियो। मां त चवां थो त ख़ुदा जो कसम आहे तव्हां अहल ई न आहियो इन कुर्सीअ ते वेहण जे। तव्हांजे इन ना अहलियत जे करे ही 72 साल अॼु हिन मुल्क खे थिया आहिनि जेको हिन तबाहीअ जे किनारे ते पहुतो आहे। तव्हांखे रिपोर्ट त पढ़ो, सॼी दुनिया में भूटान ऐं सूडान खे बि तव्हां मारे वियो, महांगाई में जो माण्हू तव्हांखे पिटनि था, तव्हांखे झोली क़ुर जो झोलीअ में विझी तव्हांखे पिटनि था, त ख़ुदा जी का मार पवंदव, माण्हुनि खे अज़ाब में तव्हां विझी छॾियो आहे। सो हीउ जाहिल माण्हू खे सम्झ में अचणु खपे त तरक़ी ईअं न थींदी आहे। ॿेट, ज़मीनूं, समुंड इहे खपाए तव्हां तरक़ी कंदव। ऐं इहा असांखे सेखारियो बि न, महिरबानी कयो, तव्हां ज़मीनूं खपाए तव्हां तरक़ी कोन करे सघंदव। त हीअ जेका इमरान ख़ान जेका धमकी थो ॾिए त छा बि थी पवंदो, मां असां जेको आहे बैन अल-अक़वामी, अड़े इमरान ख़ान तुंहिंजो जेको वॾो हो न जनरल ज़ियाल हक़, जंहिं 11 साल हिन मुल्क ते हुकुमरानी कई डंडे जे ज़ोर ते, कोड़नि जे ज़ोर ते, उहो बि सिंधी माण्हुनि खे झुकाए कोन सघियो। उन खां पोइ तुंहिंजो जेको रूहानी पीउ हो न मुशरफ, उहो बि सिंधी माण्हुनि खे झुकाए कोन सघियो। ऐं पोइ तो मुशरफ जो हशर ॾिठो न, अॼु जेको मुशरफ जो हशर ॾिसी थो, सिंधी माण्हू कंहिंजे बि इहे डप में ऐं धमकियुनि में न थई अचण वारा। सिंध जो क़ौमी इज्तमाही शऊर, जीअं तव्हां हीअ जीअं लुक लॻी तीअं रुक थिया, हीअ जे माण्हू वेह जो डुक थिया। तव्हांजी जीअं लुक लॻंदी तीअं सिंधी माण्हू वधीक वेह जो डुक थींदा। तंहिंजे करे हिननि जी क़ौमी गैरत खे तूं न जॻाए त मता सम्झी त मां जेको आहे सो ॾाढा ई कंदुसि ऐं पोइ मां हिते शहर छॾे ऐं मां बबकियूं ॾेई, तो में एतिरो दम ई न आहे। तूं सियासी माण्हू ई न आहीं। तूं जेको आहे माण्हू ई पंहिंजो हिकिड़ो सिलेक्टेड माण्हू ई, तोखे कहिड़ी ख़बर पॉलिटिक्स जी त पॉलिटिक्स कीअं थींदी आहे। तंहिंजे करे हीअ ॻाल्हि सम्झी छॾ, इहे धमकियूं वञी ॿियनि खे ॾे त छा बि थी पए, मां सभिनी खे मोह ॾींदुसि ऐं बैन अल-अक़वामी मां जेके आहिनि सो ॿेटनि ते मां शहर ॾींदुसि। तो में इहा ज़रूरत ई कान्हे का। इहे धमकियूं वञी ॿियनि खे ॾे, सिंधी माण्हुनि खे इहे धमकियूं न ॾे। हींअर ॾिठो न, अञा किथे ॻाल्हि आहे। वरी 24 तारीख़ ॾिसजांइ सिंधी माण्हुनि जो रिएक्शन। वरी 25 तारीख़ जेको आहे सो इहे तुंहिंजा धरणा लॻंदई, बबरलूअ ते वटि नेशनल हाईवे बंदि थींदा। वरी 1 नवंबर ते ॾिसजांइ त कीअं था सिंध जा सॼण जेके सो हीअं रोडनि ते निकिरी अचनि। तो में आहे ज़रूरत। अॼु मां थो तोखे चैलेंज कयां, तो में जेकॾहिं ज़रूरत आहे, बहादुरी आहे ऐं तूं न्याज़ीअ जो पुटु आहीं, तूं ठाराए ॾेखार ॿेट जेको आहे हिन सिंध जे ॿेटनि ते। तुंहिंजो जीअणो हराम करे छॾींदा आहे सिंधी माण्हू। तुंहिंजो मुशरफ हिते दॿ कोन झले सघियो, तुंहिंजो जनरल ज़िया दॿ कोन झले सघियो, तुंहिंजो अयूबी जेको आमिर तही, उहा जेको आहे वञूं त जे आॾो उनखे गोॾा खोड़णा पिया। तूं कहिड़े बाग़ जी ॿूरी आहे, तूं धमकियूं थो ॾेई सिंधी माण्हुनि खे त छा बि थी पवे, मां जेको आहे ॿेट ठाहे। अड़े तो में दम ई कोन्हे को एतिरो। घणा माण्हू बदिराईंदे जेल में विझराईंदे। तो ख़बर आहे त MRD जी तहरीक में घणा माण्हू जेको आहे सो रज़ाकाराना तौरु जेको आहे सो जेलनि में पिया हुआ। असीं पाण उन में जेलनि में जेल भरिजी विया हुआ। असांखे पोइ ज़ोरी पिया ॿाहिरि कढनि था, हाणे तव्हां ॿाहिरि वञो। तो में दम ई कोन्हे, तो वटि एतिरा जेल ई कोन्हनि जो सिंधी माण्हुनि खे तूं उन जेलनि में विझी सघीं। तंहिंजे करे इहो जेको इहे पंहिंजो जन जे चए ते तूं इहे स्टेटमेंटूं ॾी न, इहे पंहिंजूं स्टेटमेंटूं बंदि करे छॾ। हीअ सिंधी माण्हू खे जी तारीख़ खे तो कोन सम्झो आहे। जे सम्झणो अथई त पोइ इहा हुरन जी तारीख़ बि वञी सम्झो, पोइ हेमू कालाणी जी तारीख़ बि सम्झो, पोइ रूपरे कोहली जी तारीख़ बि सम्झो, पोइ MRD जी तारीख़ बि सम्झो, पोइ वञूं जे ख़िलाफ़ु सिंधी माण्हुनि जो रिएक्शन हो उन जी तारीख़ खे बि वञी पढ़ो। बेनज़ीर साहिबा जॾहिं शहीद थी त उहा 3 ॾींहं जेको सिंध रिएक्शन कयो उनखे बि वञी पढ़, पोइ तोखे ख़बर पवंदई त घणे 20 सौ आहे। सो मुंहिंजा दोस्तो,
ही तमामु अहम ॻाल्हियूं आहिनि। मूंखे उमेद आहे त तव्हां हिननि ॻाल्हियुनि खे जेको आहे सो असांजे सिंध जे अवाम ताईं पहुचाईंदा, शेयर कंदा। ही तमामु वॾियूं अहम ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं ही ख़ासि करे जेके ॿ अॼु डेवलपमेंट थियूं आहिनि इहे असांखे इख़लाक़ी तरह क़ानूनी तरह असांजो मोरल जेको आहे इन्हनि मथे कयो आहे त सुप्रीम कोर्ट जो अटॉर्नी जनरल चवे थो त ही ॿेट जेके आहिनि सिंध जा आहिनि, भली इहो चवे या न चवे पर ही हिकिड़ी क़ानूनी तौरु असांजी फतेह थी आहे। उनखां पोइ जस्टिस फ़ाइज़ ईसा जंहिंखे जेको आहे सो उनखे तकलीफ़ पहुती आहे, उनखे सुप्रीम कोर्ट जेको आहे सो उन रेफरेंस खे रद्द कयो आहे। ही तमामु वॾी डेवलपमेंट थी आहे। मुंहिंजो अर्ज़ु इहा आहे त ही पंहिंजी अॼु जी जेका ॻाल्हि ॿोल आहे इहा समूरनि दोस्तनि सां शेयर कयो ताकी पाण हिक ॿिए सां वधीक जेके आहिनि सो इहे ॻाल्हियूं करे सघूं ऐं पंहिंजो सदाईं गॾु आहियूं। जीए सिंध जो साथ, जीए सिंध जो शऊर, जीए सिंध जी ॿधी, जीए सिंध जी वहदत ऐं जीए सिंध, जीए लतीफ़ जी धरती। पाण जे हिकु हूंदासूं, पंहिंजो इज्तमाही शऊर, पंहिंजो क़ौमी शऊर जे हिकु हूंदो त ही न भाड़िया वॾेरा, ही न ही जेके आहिनि सो ही कुझु बि कोन करे सघंदा। ही वेकाऊ माण्हू, ही अली मादल शेख केरु आहे मूंखे ख़बर न आहे त ही नंढे लाकू छा हो, कीअं हो, हाणे छा आहे, ब्लैकमेलर ऐं लैंड ग्रेबर या ॿियनि जी मूंखे ख़बर कान्हे का। ही दुआ भुटो फलाणा टीरा मटीरा आहे सभु जेके सो इहे हिकिड़ा बि छुटल कारतूस इहे घरनि मां निकिता आहिनि। इहो असांजो जेको सिंध जो क़ौमी शऊर आहे, जंहिं महिल लखें जी तइदाद में ईअं माण्हू ईअं कराची में गॾु थींदा, मूंखे ख़ुदा जो कसम आहे तव्हांजे साम्हूं बीह बि कोन सघंदा। अचो त पंहिंजी इन कुवत, इन ॿधी, इन शऊर खे अञा वधीक मज़बूत कयूं। ही वॾेरा कुझु कोन न वके, वॾेरनि जे आसरे ते हलिजो बि न वॾेरा सिंध खे बचाईंदा, न वरी वॾेरा असांजा के चङा ई मुड़ुस आहिनि। ही पीपल्स पार्टी जा इहा ई वॾेरा आहे न। जेकॾहिं सिंधी अवाम रोडनि ते न निकिरे हा ऐं इहे ईअं लखनि जे तइदाद में माण्हू गॾु निकिरनि त हिननि वॾेरनि जी का ग़ैरत जाॻे हा छा? हाणे इहे वॾेरा वॾा क़ौमी सूरमा, इहो ई निसार खोड़ो हो न जेको निसार खोड़ो अची ऐं इहो दलील पियो ॾिए त वेठनि ते तरक़ी थींदी। इहो ई नासिर शाह हो न जेको अची जेको आहे दलील पियो ॾिए ऐं वॾा विज़िटूं पियो करे। तंहिंजे करे असांखे बाबा हिननि वॾनि जी परवाह कान्हे का। ही सिंध जूं जेके कॉम्प्रेस पार्टियूं भली घणी 20 जे तइदाद में हुजनि, 30 जी तइदाद में, जॾहिं बि सिंध सॾु कयो त पंहिंजी पटके वरो वियो। जॾहिं बि सिंध सॾु कंदी त ही सभु जो सभु गॾिजी वेंदा। जलाल शाह बि गॾिजी वेंदो त अवामी जमहूरी पार्टी बि गॾिजी वेंदी, त इहा पंहिंजी तरक़ी पसंदि पार्टी बि गॾिजी वेंदी, त इहो अयाज़ लतीफ़ पली जो बि गॾिजी वेंदो, त अवामी तहरीक बि गॾिजी वेंदी, त इहो रियाज़ चांटियो। इहे कॉम्प्रेस पार्टियूं पंहिंजो सनान कुरैशी, ही जेकी बि असां जूं सिंध दोस्त पार्टियूं आहिनि, इहे सिंध जे मसइले ते हिकु न ऐं अवां उन्हनि खे ॾिठो। बसि रुॻो इहो आहे त ही जेको मुंहिंजो पैगाम आहे जेको इहो महिरबानी करे हिन सॼी सिंध में फैलायो ताकी हिकु हिकु माण्हू असांजो ॿुधे ऐं असां अञा वधीक जेको आहे सो पाण में ॿधी कयूं। महिरबानी दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।